Subscribe now and press the bell icon. Never miss an update. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, मैं हाकिम नारेजो अॼु हिकु नए टॉपिक ट्रांसफर ऑफ हीट बाय कन्वेक्शन मेथड सां गॾु। साथियों, असां अॻु में हिकु टॉपिक खे पढ़ी आयासीं जंहिंमें हीट ट्रांसफर कीअं नहरे जिस्मनि जे अंदरि थिए थी पई, जंहिंखे कंडक्शन मेथड जे ज़रिए थींदी आहे, उहा पढ़ी आयासीं। अॼु असां पढ़ंदासीं लिक्विड ऐं गैस जे अंदरि कीअं कन्वेक्शन मेथड जे ज़रिए हीट यानी हरारत ट्रांसफर थिए थी। साथियों, ही तव्हां राउंड फ्लास्क ॾिसो था जंहिंजे अंदरि पाणी भरियल आहे। हाणे इन में लिक्विड में हीट ॾियण जे लाइ उनजे साइड खां हीट नथा मुहैया करे सघूं ऐं मथी साइड खां बि असां गरमाइश नथा ॾेई सघूं। यानी फ्लास्क में असांजे लाइ इहो ज़रूरी आहे त हीट उन्हनि में मुंतकिल करण जे लाइ उनजे बॉटम खां हीट ट्रांसफर कई वञे त जीअं उतां हीट लिक्विड जे मालिक्यूल्स ताईं पहुचे ऐं उनजे अंदरि समूरनि लिक्विड मालिक्यूल्स में उहा ट्रांसफर थी सघे। साथियों, हिन शइ खे हिकु तजुर्बे जे ज़रिए महसूसु कयूं था। उन तजुर्बे जे लाइ कुझु शयूं घुरिबल हूंदियूं, अचो त उन्हनि शयुनि खे नोट कयूं। हिकिड़ी राउंड फ्लास्क असांखे घुरिबल हूंदी, ट्राइपॉइंट स्टॉइन जेको आहे उहो बि असांखे पिणु हुजणु ज़रूरी आहे। हिकिड़ी मेणबत्ती खणो, उन सां गॾु माचिस खणो, हिकु स्ट्रा खणो, उन खां पोइ पोटेशियम परमैंगनेट जा क्रिस्टल्स खणो ऐं पाणी हुजणु बि ज़रूरी आहे। साथियों, ही सभु शयूं मिलण खां पोइ राउंड फ्लास्क जे अंदरि पाणी भरियो था। उन खां पोइ उन फ्लास्क खे ट्राइपॉइंट स्टैंड जे मथां रखो। जॾहिं पाणी जी हरकत फ्लास्क जे अंदरि बंदि थी वञे, यानी पाणीअ जी मूवमेंट रुकिजी वञे, उहा आराम साकुन कैफ़ियत में अची वञे, उन खां पोइ स्ट्रा उन में अंदरि विझी करे स्ट्रा जे ज़रिए आराम सां पोटेशियम परमैंगनेट जा क्रिस्टल्स उन में दाख़िल कयो, जेके उन जे बॉटम यानी तरे ताईं पहुचनि था। उन खां पोइ ॿरंदड़ मेणबत्ती तव्हां उन फ्लास्क जे हेठां रखो ऐं तव्हां गौर कंदो त जीअं मेणबत्तीअ में ॿरंदड़ बाहि जी तपश उन फ्लास्क जे अंदरि मौजूदु पाणियात खे मिलंदी, त जेके मालिक्यूल तरे में गरम थींदा उहे मालिक्यूल गरम थियण खां पोइ मथां जे तरफ़ ॾे हरकत कंदा ऐं तव्हां नोट कंदो उन पाणीअ जे मालिक्यूल्स में जेके पोटेशियम परमैंगनेट जा पार्टिकल्स आहिनि उहे मिक्स थी करे मथे उभरणु शुरू कनि था पिया। इहो तव्हां महसूसु कयो था छो था थियनि? उनजी वजह इहा आहे त जॾहिं बि हिकिड़े मीडियम जे अंदरि लिक्विड जा मालिक्यूल हेठी तह खां गरम थींदा आहिनि त उहे हमेशह मथां जे तरफ़ ॾे उथंदा आहिनि ऐं जेके उन जा मथी साइड जा जेके थधा मालिक्यूल हूंदा आहिनि उहे वरी हेठि थींदा आहिनि। यानी डिफ्यूजन प्रोसेस जे ज़रिए इहा हीट ट्रांसफर थींदी आहे घणाईअ खां थोराई वारे पासे ॾे। यानी मथे थधो पाणी आहे, इन जे करे हेठां गरम पाणी जा मालिक्यूल मथे उभरी अचनि था ऐं मथियां थधा मालिक्यूल वरी हेठि तरे वारे पासे ॾे अचनि था। ऐं यानी इन तरह सां उन पाणीअ जा जेके बि मालिक्यूल्स हूंदा आहिनि वफ़के सां पूरे पाणीअ जे मालिक्यूल्स खे गरम कनि था पिया ऐं आख़िरकार उन पूरे पाणीअ खे तव्हां उन पोटेशियम परमैंगनेट जे कलर सां भरियल ॾिसंदव। यानी इहो ज़ाहिर थियो त जेका हीट आहे उहा उन पूरी पाणीअ जे मालिक्यूल्स में मुंतकिल थी वई आहे। यानी जेसि ताईं इन पाणीअ जे मालिक्यूल जे अंदरि हीट ट्रांसफर थींदी रहंदी आहे, उन्हनि जे अंदरि मूवमेंट थींदी रहंदी आहे, गरम मालिक्यूल मथां जी तरफ़ ॾे अचनि था ऐं मथियां थधा मालिक्यूल हेठां जी तरफ़ ॾे अचनि था, तेफ़ी ताईं जेसि ताईं उन पूरे पाणीअ जे कंपाउंड जे सबस्टेंस जे अंदरि या पाणी जो मिक़दार जे अंदरि टेम्परेचर बराबरि थी वञे। हीट ट्रांसफर इन लिक्विड टेक्स प्लेस बाय द प्रोसेस ऑफ कन्वेक्शन। यानी जेके लिक्विड जे अंदरि हीट ट्रांसफर थी आहे उहा कन्वेक्शन मेथड जे ज़रिए थींदी आहे। साथियों, ही हिकिड़ी अगरबत्ती ॿरंदड़ तव्हांजे साम्हूं आहे। तव्हां हिन खे गौर कंदो त इन अगरबत्तीअ जे ॿरण सां उन मां जेको धुओं आहे उहो मथे उथी रहियो आहे ऐं उन में हवा जी मूवमेंट ज़रूरी आहे। छो न हवा जे मूवमेंट जे ज़रिए जेको धुओं आहे उहो मथे हवा में फैलजणु लॻंदो आहे ऐं जीअं जीअं उहा हीट गरमाइश में उन में अगरबत्ती खे साड़ींदी वञे थी त उन जे मालिक्यूल्स में जेका धुएं जी सूरत में गैस जा मालिक्यूल आहिनि उहे मथे उथनि था पिया ऐं हवा जे ज़रिए उहे उन पूरी फिज़ा में फैलजनि था ऐं उन जी ख़ुशबू पूरे कमरे में या उन जॻह ते जिते उहा अगरबत्ती रखियलु हूंदी आहे उहा फैलिजी वेंदी आहे। यानी इन तरह सां जेके गैस जा मालिक्यूल आहिनि उहे बि हेठां ई खां गरम थियण खां पोइ मथे जी तरफ़ ॾे मुंतकिल कनि था, जिते थधा गैस जा मालिक्यूल वरी हेठां जी तरफ़ ॾे अचनि था
ऐं धूं मुसलसल मथे उथंदो रहे थो ऐं आख़िरकार उन पूरे मीडियम जे अंदरि जिते उहा धुएं वारी सोर्स रखियलु हूंदी आहे उहा फैलिजी वेंदी आहे ऐं उन पूरे जिस्म जे अंदरि गैस जे फैलजण खां पोइ उन अगरबत्तीअ जी ख़ुशबू महसूसु कई वेंदी आहे। साथियो, हीउ जेको अगरबत्ती जो मिसाल हुयो इन में असां इहो नोट कयो पिए त कीअं गैस जेका आहे हीट खे ट्रांसफर करे थी पई। साथियो, हीअ ॿरंदड़ मेणबत्ती आहे, हिन जे मथां जॾहिं असां हथु आणियूं था पिया त असांखे तपश महसूसु थिए थी पई, यानी जेतिरो टाइम असां हथु मथो रखंदासीं त उहा गरमाइश असांजे हथ खे साड़ींदी, मथीं साइड ॾांहुं गरमाइश खे असांजो हथु जज़ब नथो करे, बर्दाश्त नथो करे सघे। पर जेकॾहिं उन ई मेणबत्ती यानी उन ई ॿरंदड़ फ्लेम जे साइडुनि खां जेकॾहिं असां पंहिंजा हथ ॾियूं था पिया त असांखे एतिरी गरमाइश महसूसु न थींदी आहे। यानी इन मां असांखे इहो साबित थिए थो त हीट जेका हूंदी आहे गैस में ऐं लिक्विड में हेठां ई खां मथां ई जे तरफ़ ॾे मुंतक़िल थिए थी ऐं मूव करे थी पई। Convection is the mode of heat transfer in both liquid and gases. यानी कन्वेक्शन उहो हीट ट्रांसफर करण जो मैकेनिज़म यानी मोड आहे जंहिंमें लिक्विड ऐं गैस जे अंदरि हीट ट्रांसफर थिए थी। हिन मॉड्यूल जे अंदरि असां इहो पढ़ियोसीं त कन्वेक्शन इज़ द मोड ऑफ ट्रांसफर ऑफ हीट इन लिक्विड एंड गैसिस, ऐं गैस ऐं लिक्विड में हीट ट्रांसफर थियण सां गॾु गॾु इहो असां नोट कयोसीं त देयर इज़ एन एक्चुअल ट्रांसफर ऑफ द पार्टिकल्स ऑफ द मीडियम, यानी जेका हीट ट्रांसफर करण जा जेके मालिक्यूल्स हूंदा आहिनि, पोइ गैस जा हुजनि या लिक्विड जा हुजनि, उहे हेठां ई खां मथां ई जे तरफ़ ॾे मुंतक़िल थियनि था पिया।